सो भलीकार चवां थी अब्दुल रज़ाक जोखियो साहब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वॾा मुंहिंजा अमा पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो। मां सम्झां थी त उस्तादनि जो टाइम ॾाढो कीमती हूंदो आहे। बिल्कुलु ईअं भलीकार। सो थैंक यू सो मच सर। काफ़ी असांजी टीचर्स सां कचहरी थी चुकी आहे जिन में मूं काफ़ी उन्हनि खां सवाल कया। सो अव्हां खां मां इहो ॼाणणु चाहींदमि त लॉ एजुकेशन जी अहमियत केतिरी आहे ख़ासि तौर ते हिन दौर में? लॉ जी डेफिनेशन इहा आहे जेको रेगुलेट करे पर्सन जे एक्शन्स खे, उन जे ऑब्लिगेशन्स खे, उन जे राइट्स खे। बेसिक थीम इहा ई आहे। हिकु शख़्स जॾहिं पंहिंजे हुकूक खां ऐं फ़राइज़ खां आगाह हूंदो आहे तॾहिं उहो सस्टेन कंदो आहे, सर्वाइवल कंदो आहे सोसाइटी में, ऐं उहो पंहिंजी ज़िंदगी खां बाख़बर बि रहंदो आहे। मूंखे ख़बर आहे त मूंखे कीअं ज़िंदगी घारणी आहे, गुज़ारणी आहे, ऐं छा वठिणो आहे, छा ॾियणो आहे। सादा सवली ज़िंदगी में इहो ई आहे त इहो त हर इंसान जे लाइ लाज़मी आहे, अकॉर्डिंग टू नेचर आहे, फितरत जे मुताबिक़ आहे। हर थॉट इन में सोशली, पॉलिटिकली, रिलीजियसली इन ते अवेयरनेस ॾिए थो, इन ते ताक़ीद करे थो त जहिड़े सोसाइटी में रहे थो उन जे लॉ जे बारे में, उन जे बेसिक नॉर्म जे बारे में, तहज़ीब जे बारे में, मसाइल जे बारे में ऐं उन जे हल जे बारे में ॼाण रखे ताकी उन सोसाइटी में एडजस्ट थी सघे ऐं प्लस में उन सोसाइटीअ खे सर्वाइवल जेकी मंज़िल आहे उन जी तरफ़ उनखे खणी हले त हिकु बाख़बर माण्हू ई, बाशऊर माण्हू ई सोसाइटीअ में हिकु समझदार सुठो किरदारु अदा करे सघे थो, पॉज़िटिव रही सघे थो। ऐं हिकु पॉज़िटिविटी जे लाइ या एजुकेशन ऐं लॉ स्पेशली तमामु घणी ज़रूरी आहे। बिल्कुलु, तमामु अवां सुठी ॻाल्हि कई। अच्छा, अव्हांजो जेको ताल्लुक़ु आहे हिन कॉलेज सां उहो शागिर्दी वारे ज़माने खां आहे। हाणे शागिर्द खां पोइ वरी उस्ताद थियणु यकीनन हिकिड़ो ड्रिघो प्रोसेस आहे, हिकिड़ो ड्रिघो सफ़र आहे। सो अव्हां जॾहिं शागिर्द हुया ऐं हाणे मां उस्ताद आहियो त कहिड़ी तब्दीली अव्हां इन्हनि 10-12 सालनि में महसूसु कई आहे? इहो ख़ुशनसीबी आहे असांजे लाइ जेको असां शागिर्दी जा ॾींहं बि हिते ॾिठासीं इन माहौल में, इन बिल्डिंग में, इन्हनि उस्तादनि सां सलाड़ियल इन मुआशरे में। अल्हम्दुलिल्लाह महिनत सां, जदोजहद सां, कोशिश सां वरी उहो मक़ाम बि अल्लाह ताला असांखे अता फ़रमायो उस्तादनि जी महिनतनि सां, त असां वरी दुबारा उन डाइस ते बीह करे ॿारनि खे उहा एजुकेशन सेम डिलीवर करियूं पिया। इहो प्रोसेस ख़ुशनसीबी वारो बि आहे ऐं इहो पंहिंजो पाण हिकिड़ो ॻाल्हाईंदड़ सबूत आहे त ॾिसो जंगल में मलीर जे हिकिड़े जेकी प्योर सिंधी आबादियूं जिथे जोखिया, कलमती, गबोल, मेमण ऐं ख़ासकेली ऐं ॿी क़दीमी वसंदियूं रहनि थियूं कराचीअ में, ऐं उन कराचीअ जे इन्हनि आबादियुनि में जिथे को अहिड़ो प्रोफेशनल इदारो न हुजे ऐं उते प्रोफेशनल इदारे जो ठहिणु ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मरहूम जे नाले सां, उन जे ताउन सां, उन्हनि हुकूमतनि जे सहकार सां ऐं हिकु विज़न जे तहत ताकी पोइ हिते पियल वसंदियूं जेकियूं आहिनि उन्हनि खे असां इनहांस कयूं, उन्हनि खे एजुकेट कयूं त उन जी मिसालूं खोड़ सारियूं आहिनि। उन मां हिकु नंढड़ी मिसाल हिन अदना जी सूरत में तव्हांजे साम्हूं आहे त इन्हनि वसंदियुनि मां, ॻोठनि मां हिकु अब्दुल रज़ाक जोखियो हिन कॉलेज में पढ़े थो हिकु शागिर्द जी हैसियत सां, अॼु उते पढ़ाए थो अल्हम्दुलिल्लाह। ऐं काफ़ी सारा ऐं हिकु अब्दुल रज़ाक न बल्कि मां सम्झां थो हज़ारनि में अहिड़ा अब्दुल रज़ाक मुख़्तलिफ़ इदारनि में को पढ़ाइनि था, को प्रैक्टिकल लाइफ में मौजूदु आहिनि, को मुख़्तलिफ़ इदारनि में पंहिंजो सर्विस ॾियनि पिया। इहो इदारे जी कामयाबी आहे, इदारे जे पुठियां जेको विज़न कार फरमाइस ऐं उन विज़न जी कामयाबी आहे त इहा ॻाल्हि मां ज़ाहिर थिए थी त हिन क़िस्म जा प्रोफेशनल इदारा हर ज़िले में, मलीर में जीअं मेमण ॻोठ में हर ज़िले में हुजणु घुरिजनि ऐं विज़न जे तहत इहो हिकिड़ो विज़नरी कमु आहे ऐं बजाए असांजी हुकूमत ॿियनि ते इन्वेस्ट करे त इन प्रोफेशनलिज़म जी तरफ़ वञणु घुरिजे। ऐं जिथे बि जेका पूरी सिंध, हाणे हीउ इदारो आहे तव्हांखे हिन ॿुधाईंदो हलां, न सिर्फ़ु हिन इदारे में मलीर जा बल्कि पूरी सिंध पाकिस्तान जा बहितरीनु शागिर्द हितां पास आउट थिया आहिनि ऐं उहो पूरे पाकिस्तान में बल्कि एब्रॉड में भी सर्विस ॾियनि पिया। ऐं जॾहिं उन जूं कॉलियूं अचनि थियूं, साईं सां, प्रिंसिपल साहिब सां, एडमिनिस्ट्रेशन सां मुलाक़ातूं थियनि थियूं त हिकु ख़ुशीअ जो लम्हो आहे त थोरे अरसे में जेकी अचीवमेंट हिन कॉलेज पॉज़िटिविटीअ सां, बहितरीनु तरीक़े सां जेको पंहिंजो नालो कमायो आहे त इहा उन तालीम जी ऐं प्रोफेशनल तालीम जी
इहो उन जे सबबु ई रीज़न सां ई जेको आहे इहो कारफ़र्मा थियो आहे त इन ते मुंहिंजे ख़्याल में इहो सभिनि जे लाइ हिकु मिसाली इदारो आहे।